इश्क दा जिथे इश्क ने ला लिया तेरा सानू लगी गई बेअख्तियारी सानू लगी गई बेअख्तियारी सीने दे विच न समाई यार गिटी गिटी चखमाई यार गठी शोअत लाइए यार गठी शोअत लाइए वे यार सन वे दोस्त सन लगी गई बे अख्तियारी सन लगी गई बे अख्तियारी सीने दे विच न समाई यार गठी शोअत चुम मलामत चाहिए यार नठी शोअत लाइए यार नठी शोअत लाइए इश्क दिया उस्माना लंघ के वेंदी लाओ मकाना इश्क दिया आतिशी इहा उस्माना ओ लंघ के वेंदी लाओ मकाना अर्श कनो चा आइए यार नठी शोअत लाइए यार नठी शोअत लाइए वे यार सन वे दोस्त सन लगी गई बे अख्तियारी सन लगी गई बे अख्तियारी सीने दे विच न समाइए यार नठी शोअत लाइए यार नठी शोअत लाइए। वाह वाह जबरदस्त। नाज़रीन प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो अॼु असीं हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं। अॼु मेहरान वेलफेयर एसोसिएशन तरफ़ां सकाफ़ती दिहाड़े जे हवाले सां इन रेलवे सोसाइटी में मच कचहरी जो प्रोग्राम रखियो वियो आहे ऐं मच कचहरी में असां सां सुघड़ बि गॾु आहिनि, असां सां फ़नकार बि गॾु आहिनि ऐं हितां जा मुअज़्ज़िज़ीन हिन इलाइक़े जा केतिरा ई मुअज़्ज़िज़ीन बि गॾु आहिनि। मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हू शरीक आहिनि। शुरू में जीअं प्रोग्राम शुरू कंदो आहियां त मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां ऐं दोस्तनि खे उहा शइ ॿुधाईंदो आहियां त हिकु शइ ही जेका असांजे सिंध टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां कचहरी जो प्रोग्राम रखियो वेंदो आहे उनजो हिकिड़ो ख़ासि मक़सदु हूंदो आहे। उहो मक़सदु इहो हूंदो आहे त हीअ जेके कचहरियूं आहिनि, हीअ जेके असांजूं ओताकूं आहिनि उहे वीरान थी वियूं आहिनि। कंहिं दौर में जेके असांजा वॾड़ा हूंदा हुआ पोइ उहे
इलाइक़नि जा पाड़नि जा नेक मर्द हूंदा, नेक मर्दनि वटि राति जो रोज़ ओताकूं लॻंदियूं हुयूं ऐं सभई माण्हू पंहिंजा खफ़ा खड़ियूं लाहे अची उते वेहंदा हुआ, उन नेक मर्दनि सां कचहरियूं कंदा हुआ, शेरो शाइरी थींदी, उन खां अलावा मुख़्तलिफ़ जेके पंहिंजा या ॿियनि जा इलाइक़नि जा मसइला हूंदा, सूर सलबा ऐं उते वेठे वेठे उन्हनि जा हल निकिरंदा हुआ। पर अॼु हीउ जेको जदीद सिस्टम अची वियो आहे, कंप्यूटराइज़ सिस्टम अची वियो आहे, मोबाइल सिस्टम अची वियो आहे, उन माण्हुनि खे परे करे छॾियो आहे। मोबाइलनि ते मैसेजनि ज़रिए ऐं डायरेक्ट ईमो ज़रिए हिक ॿिए खे ॾिसी बि सघूं था, पर अहिड़ियूं महफ़िलियूं ऐं अहिड़ियूं कचहरियूं जेके आहिनि उहे वेही करे माण्हुनि वटि टाइम ई कोन्हे को। पर सिंध टेलीविज़न नेटवर्क इहो फ़ैसिलो कयो त वरी उन्हनि उजड़ियल ओताकुनि खे आबाद करिणो आहे ऐं उजड़ियल ओताकुनि खे आबाद करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा मच कचहरियूं, अहिड़ी सिंध कचहरियूं करे मुख़्तलिफ़ ॻोठनि, मुख़्तलिफ़ शहरनि, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में असां वेंदा आहियूं ऐं उते माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं। जेको नौजवान नसल आहे, ईंदड़ असांजो मुस्तक़बिल जो मेमार आहे, उन्हनि खे असांजे हिन कल्चर जी, असांजे सकाफ़त जी का ख़बर ई न आहे त को असांजा वॾड़ा हीअं ओताकुनि में वेहंदा हुआ, उते शेरो शाइरियूं थींदियूं हुयूं, उते नड़ बैत हलंदा हुआ, उते जेको आहे सो लतीफ़ जी शाइरी हलंदी हुई ऐं उते जेको आहे सो महफ़िलूं मचंदियूं हुयूं। इहे शयूं न हुयूं। पर हिन जेके कचहरी जो मक़सदु आहे, अॼु हिते केतिरा ई नौजवान ऐं असांजा नंढड़ा मासूम ॿार बि मौजूदु आहिनि, उहे बि ॾिसंदा त हीउ जेको सिंध जो कल्चर आहे, सिंध जी सकाफ़त आहे, हज़ारनि सालनि खां पुराणी ऐं अहिड़े क़िस्म जूं ओताकूं क़ाइमु, हीअ असांजे सकाफ़त जो जेको विरसो आहे उहो असां शिफ्ट था कयूं नौजवान नसुल ॾे, अहिड़े क़िस्म जूं ओताकूं आबाद करे। असां हीउ सिंध कचहरी जेको सिलसिलो शुरू कयो आहे उहो न सिर्फ़ु ॿाहिराड़ी वारनि इलाइक़नि में पर शहरी इलाइक़नि में बि कंदा आहियूं। सिविल सोसाइटी, सियासतदान, मुख़्तलिफ़ क़ौम परस्त अॻवान उन्हनि कचहरियुनि में वेहंदा आहिनि, उन कचहरी जो लुत्फ़ हूंदो आहे। हिन कचहरी में तव्हांखे मज़ो ईंदो ऐं बाक़ाइदे तव्हां इंजॉय कंदव। जेके सुघड़ हूंदा आहिनि, सुघड़ हिन कचहरी खे खणंदा आहिनि ऐं सुघड़ जॾहिं शाइरी ॿुधाइनि था ऐं उन्हनि जो जेको हिकिड़ो सिस्टम आहे उहो एतिरो त ख़ूबसूरत हूंदो आहे जो माण्हुनि जो हुनजे लफ़्ज़नि जी जेका जोड़ हूंदी आहे, लफ़्ज़नि जी जोड़ झक एॾो बहितरीनु अंदाज़ में कंदा आहिनि जो पाण ॿुधंदो त सुघड़ केॾो हिकिड़ो शनाइतो असांजे सिंध जे कल्चर में माण्हू आहे। हुनजो टिपिकल हू पटको ॿधी वेहंदा आहिनि, अजरक ऐं पटके सां जॾहिं हुते वेही पंहिंजे हुन सुघड़ाइप खे तव्हां असांजे हिन महफ़िल जो जेको सिस्टम हूंदो आहे उनखे मोर बनाईंदा आहिनि। हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी आहे। असांजा उस्ताद बरकत अली मौजूदु आहे ऐं उस्ताद बरकत अली को आम रागी, आम ॻाइणो न आहे, पर माई भागी जेका थर जी कोयल हुई ऐं माई भागी वॾो नालो हुयो, उनजो पोटो आहे उस्ताद बरकत अली, उनखे बि ॿुधंदासीं। पर जेकॾहिं जीअं असांजी शुरूआत थींदी आहे, असांजो हिकिड़ो कल्चर आहे, सकाफ़त आहे त आए महिमान खे आदर भाउ कबी आहे। असांजा सुघड़ अली अकबर वेठो आहे, अली अकबर खे चवंदासीं त जेके हिते महिमान आया आहिनि उन्हनि खे पंहिंजे हुन सुघड़ाइप में आजाणो ॾे। साईं भली आया भला पिरी चवां जी तव्हांखे जवान मुंहुं बि अव्हां जे मिलण लाइ हुयुसि मां हैरान। लखे थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियऊं महिमान। चांडिया अकबर थियां कुर्बान जो आयो मुंहिंजे अङण ते। वाह 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 साईं वाह वाह वाह। साईं भली आयो भला पिरी एहसान इलाही करे मुंहुं बि अव्हां जे मिलण लाइ पियो हुब में हीअड़ो डरे। सीनो मिलायो सीने सां त पायां भाकुर भरे वेहो मुंहिंजे वेझो थी त दिलड़ी मुंहिंजी ठरे। चांडिया अकबर अचो ओरे त सिकूं लाहियां सालनि। वाह अकबर वाह वाह साईं भली आयो भला पिरी करे वॾा कुर्ब मिठा तव्हां सां मिलण जी हुयमि ॾाढी हुब। अजीब मुंहिंजे अङण ते अॼु आंदो तव्हांखे रब कयां ख़ैरातूं ख़ुशीअ मां ई माल मिल्कियत सभु सूर लही विया सालनि जा जो मिलियो अचे मुहब। साम्हूं वेहो त सिका लाहियां सूरत जा साहिब थिया पूरा दिलि जा मतिलब। चांडियो उदासी अकबर चवे। वाह 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 वॾी महिरबानी अकबर साईं, तव्हां आयल महिमाननि खे आजा ॾिनी ऐं ॾिसो हिकिड़ो केॾो फन आहे सुघड़ जो। हूअं त पाण जेके सियासी माण्हू हूंदा आहिनि तक़रीरूं कंदा आहियूं, आजाणा ॾींदा आहियूं, उन में हिन में केॾो हिकिड़ो फ़र्क़ु आहे। इहा ई सुघड़ाए पए त उनखे लफ़्ज़नि जी घड़ करे माण्हुनि जे अॻियां पेश करणु, इहा वॾी ॻाल्हि आहे। हाणे सुघड़नि ॾे आया आहियूं ऐं शुरूआत बि सुघड़नि खां कई आहे। जेकॾहिं वरी असां वटि जेको आहे सो सरदार अली चांडियो बि वेठो आहे ऐं सरदार चांडे खे ॿुधूं। सरदार छा थो ॿुधाई? वाह भली आहे सिंध असांजी, भलो सिंध जो हारी आहे। सिंध सदिन खां आहे असांजी, सिंध असांखे प्यारी आहे, सोणे लतीफ़ वारी आहे। हर पंहिंजारियूं सवर सारा
कोडर कुआड़ी बनियूं ॿारा गाहन कई गुलज़ारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे अजरक टोपी शानो असांजो पटको परियाण मानो असांजो पाईंदो आहे हर जवानो असांजो लोही लिबास सवारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे सोणे लतीफ़ वारी आहे वाह वाह पैंट बुशेट त पाण न पायूं खेस खती त लिङेन लाहियूं गज़ कमाण गुलेली असुल असांजी हथियारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे वाह साईं, वाह। कस्टर क्रीम न केक को खाऊं मखण माखी लसी लागी थी पिरिन असांखे प्यारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे गिलम गालीचा न कुर्सी काई प्यार जो पीढ़ो मंझी मोहबत जी सालखन केॾी न सिंगारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे तूं सिंध वराइणु चाहीं थो पाण खे भाईवार भाई थो छो लटा सुकी ते लाहीं थो पर कोन किना थो धारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे चंग बीन में बैत पढ़ी संगत सॼी खे ॿुधायूं था मजलस इहा मलूकनि जी रहंदी क़यामत ताईं जारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे पान पुड़ी त ख़ुदि न खाऊं न की वेतर पंहिंजो वात विञायूं बाक़ी चिल मौक़े सां सरदार चांडिया असांजी वॾनि खां वठी यारी आहे सिंध सदिन खां आहे असांजी सिंध असांखे प्यारी आहे वाह सोणे लतीफ़ वारी आहे वाह सरदार साईं वाह असां सां जेको आहे सो अहमद अली उत्तरादी बि वेठो आहे ऐं अहमद अली उत्तरादी हिकिड़ो वॾो ज़बरदस्त ख़ूबसूरत सुघड़ आहे अहमद अली साईं छा था ॿुधायो साईं अर्ज़ा जी बिस्मिल्लाह ॿोली जे हिसाब सां आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे साईं कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे ॾिनी जीजल आहे जेका चई लोली भिटाई आहे वाह वाह कयाई सैर मुल्कनि जो घुमी सिंध बि ॾिठी आहे मिठो आहे मुल्क मदनी जो तंहिंखां पोइ सिंध मिठी आहे चयाई सोन आहे सिंधड़ी मिठी तहजी मिठी आहे उहा मेराण जी मस्ती ॾिठी छोली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे सरदार सूफ़िन जो सरासर सच लिखियो आहे रिसालो शाह जो शाहिद अञा ताईं रखियो आहे मज़ो उन में आहे जेको उहो सूफ़िन चखियो आहे लिखियल जा सिट आहे सुहिणी सिटरी सवली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे चवे अहमद अली चांडियो उन्ही जा गीत ॻायूं था साईं जे शान में शेर थोरा असां बि ठाहियूं था वाह वाह चवे अहमद अली चांडियो उन्ही जा गीत ॻायूं था साईं जे शान में शेर थोरा असां बि ठाहियूं था करे मेला वॼियूं मुचियूं मुल्कनि खे ॿुधायूं था समूरी शाइरी सिंधी उहा खोली भिटाई आहे कई मशहूर मुल्कनि में सिंधी ॿोली भिटाई आहे ॾिनी जीजल आहे जेका चई लोली भिटाई आहे उहा लोली भिटाई आहे वाह उत्तरादी वाह 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 असांजो प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे केतिरा ॿिया बि सुघड़ वेठा आहिनि फनकार बि वेठा आहिनि पर हिकिड़ो नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अचे मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो नाज़रीन भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो कासमाबाद में रेलवे सोसाइटी अंदरि जारी आहे ऐं हुते मौजूदु आहियूं तुंहिंजा मोज़ीन सुघड़ फनकार मौजूदु आहिनि अर्ज़ा त हिकिड़ो देसी ऐं परदेसी असांजे मुल्क खां ॿाहिरि के रहनि था पिया जी उन्हनि वटि जेके घणो रहनि था उन वरी नओं वियो उते त उन खां थोरो उहो परदेस वारो हाल अहवाल बि पुछा करे त असांजे मुल्क जा हाल अहवाल ॿुधाए त जीअं पहिरियों मज़ेदारियूं हूंदियूं हाणे उहे कीअं आहिनि चई त मिलिया पाए अजरक उहे यार ख़ुशिया मिलिया पाए अजरक उहे यार ख़ुशिया झोली चंड जीजल उहे ॿार ख़ुशिया चईंदा चारे माल मारुल जो नीगर नंढी हुई पखी ट्रेल वांगुर जा टिलंदी ईंदी हुई संगर बूर पलड़नि जो चूंडो कंदी हुई उजारियल अख इंसान मेरी मंदी हुई वॾी थी त परदे में वाकई हूंदी हुई अबे ऐं अमड़ जी उहा दादुली हुई रंगियल हथ मेंदीअ में मज़ेदार ख़ुशिया झोली चंड जीजल उहे ॿार ख़ुशिया वाह वाह चईंदा उहे माल वाड़ियूं ऐं वाड़ा ॾिठाऊं
उहे माल वाड़ियूं ऐं वाड़ा ॾिठा मूं बंभा वार पेरें उघाड़ा ॾिठा मूं पखी मोर ड्रेलुनि ते धाड़ा ॾिठा मूं नकी टहकंदे पाण पाड़ा ॾिठा मूं रत में भरियल हथ रताड़ा ॾिठा मूं उहा छोकिरी सां करे कारी मारियऊं धिकारे अमड़ खां करे धारी मारियऊं मरी वई हुई मारुल अखियूं वार गश हा झोली चंडू जीजल नकी ॿार ख़ुशि हा वाह वाह चेंदा मिठो मेण माखी मंचुर मिठो हो पबुड़ पियो पखी पाण अंचर ॾिठो हो मुहाणनि मच्छियूं मारियूं पाणी तर सुठो हो किखियूं खारियूं ॼारियूं मथे ते लटो हो भला तन सां कोई परतो रुठो हो वंजर दाम वेढ़ियूं मथा मींहुं उठो हो ॿेड़ीअ ते मलाहन पाता हार ख़ुशि हा झोली चंडू जीजल उहे ॿार ख़ुशि हा वाह तुराजी वाह 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 चेदा नकी मिठो मेण माखी न मंचुर मिठो हो ज़हरीलो पाणी मूं अखियुनि सां ॾिठो हो नकी पन पबड़ पियो पखी पर फुटो हो नकी मींहुं सावण न सियारे उठो हो नकी को बि कावड़ में कासां रुठो हो नई को बि कासाण खारो खटो हो उन मस्त मंचुर जो वयो साह निकिरी गभे जी ॻोल्हा में तनी धार रश हा झोली चंडू जीजल नकी ॿार ख़ुशि हा वाह वाह चईदा हार नहर संभालियो त कोडार कीअं हा जोड़ा जोटियाऊं त हर फार कीअं हा ॾांदारियूं पांजारियूं नाड़ो नार कीअं हा सांवर संघर ने मुनीदार कीअं हा ज़मीदार कीअं हा ऐं कमदार कीअं हा उन जूए में जाई जमादार कीअं हा सीटियल सेठ साॻिया सूबेदार कीअं हा अलणो ऐं वलण ॿिया ॿुढा ॿार ख़ुशि हा झोली चंडू जीजल उहे ॿार ख़ुशि हा वाह सही वाह चईदा हार नहर संभालियो सचाई ॾिठी मूं उते लोफरनि जी लुचाई ॾिठी मूं ज़मीदार ज़िरहा ॾाढाई ॾिठी मूं निजा जेल तन जा ॾुखियाई ॾिठी मूं उन्हनि जे वोटनि ते वॾाई ॾिठी मूं सूबेदार सीटियल ॿारियो बाए ताला मज़लूमनि ते मारो रुगो धुम धमाला सोटे जा सटका मथां ॿार कशहा झोली चंडू जीजल नकी ॿार ख़ुशि हा वाह सही वाह 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 चीदा सीरे ते सिधो सो मुलन जा फेरा सयूं सूजियूं हलवा उते तन जा घेरा खाधाऊं कुकड़ थे मच्छी जा के बेरा ॾिना हूं जो ख़तमनि ते वरी वरी फेरा घर में दाल ते के हूंदा ॾुखेरा वॾे भत ते वेही कयूं थे कचहरा किलो भत गिरह में के ॾाकार ख़ुशि हा झोली चंडू जीजल उहे ॿार ख़ुशि हा चईसीं मुलन मुल्क तपायो ॿुधायां छा प्यारा भगा भत वॾे ते के रहिया वेचारा खाधऊं हलवो हेकांदो वॾा था मुझारा फॿियासे फाटीबा के पाण खणाया प्यारा इहा ॻाल्हि कंहिंखां पुछो यार सचो आहे घणो खाधऊं हलवो कुलई यार कशु हा झोली चंडू जीजल नकी ॿार ख़ुशि हा वाह 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 सही वाह ज़बरदस्त चईदा कचहरीअ जा कोॾिया वींझार कीअं हा ओता कुंदे ईंदे खीकार कीअं हा भिटाईअ खे ॻाईंदड़ फनकार कीअं हा सिरागे च ॻायूं त सुरतार कीअं हा हकल हुंगुरनि सां मेहार ख़ुशि हा झोली चंडू जीजल उहे ॿार ख़ुशि हा चईदा कचहरीअ जा कोॾिया वञी चंद बचा हा धाड़ेलनि जे भव खां मटे मुंहुं विया हा ओता कुंदे ईंदड़ हाणे घर वेठा हा भिटाईअ खे ॻाईंदड़ बि डिस्को थिया हा लॾे विया छॾे चिब चरिया के वेठा हा महांगाईअ में माण्हुनि बचा बि विकिया हा भलीकार कान्हे रुगई बाय बाय चऊं सच जाके सो मुद जी ॿुधाए लॾे लोध आई के बेकार शश हा झोली चंडू जीजल नकी ॿार ख़ुशि हा वाह सही वाह 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 चईदा मारुनि बाल चारिया त वलर वाड़ा कीअं हा दरिया जा दधका लाहा चाड़ा कीअं हा मखण खीर लसियूं चाॾियूं साड़ा कीअं हा जुमन जा ते जाई उहे पाड़ा कीअं हा भला कहिड़ा कांडेरा ॾेल्हा ॻाढ़ा कीअं हा ॿारनि खे ॿंधणा सुरमा सत पुसियूं काढ़ा कीअं हा रबाबनि ते रेढार बकरार ख़ुशि हा झोली चंडू जीजल उहे ॿार ख़ुशि हा चईदा नकी चर अंचर न दरिया जा दधका कटियाऊं ते ॿेला सड़िया सर चिचका मारुनि माग मटिया न हथर तानी का नकी खीर मखण न सण भी मानी का नकी खीर मखण न सण भी मानी का न ॿारनि खे ॿंधणा सुरमा सत पुसियूं के न कशकोल कोॾियूं न कंढला कड़ियूं के दाहूं दर्द वारनि जूं न दिलदार ख़ुशि हा झोली चंडू जीजल नकी ॿार ख़ुशि हा मिलिया पाए अजरक नकी यार ख़ुशि हा नकी यार ख़ुशि हा वाह वाह ज़बरदस्त उतरादी ज़बरदस्त संगत सुगड़नि खे बि ॿुधोसीं ऐं अञा सुगड़ ॿिया बि वेठा आहिनि उनखे ॿुधंदासीं पर जेकॾहिं इजाज़त ॾियो त उस्ताद बरकत फ़क़ीर खे ॿुधूं भला वाह वाह थी वञे उस्ताद बिस्मिल्लाह
उस्ताद छा था ॿुधायो बाबा? साईं लतीफ़ साईं जी भाई आहे। वाह वाह। लाघन डेरन डूंगरन लाघन डेरन डूंगरन टिनी ॾिनम दुख से सब भायम सुख हे कांद कारण होत जे सरतियों आई ता वञोड़ी वञोला मुंहिंजोड़ी लेख लकल सां सरतियों आई ता वञोड़ी वञोला मुंहिंजोड़ी पेच पुनल सां सरतियों आई ता वञोड़ी वञोला मुंहिंजोड़ी लेख लखन सां ओ मुंहिंजोड़ी पेच पुनल सां सरतियों आई ता वञोड़ी वञोला मुंहिंजोड़ी लेख लखन सां ओ मुंहिंजोड़ी पेच पुनल सां नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अचे मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन भलीकार इन वक़्तु मौजूदु आहियूं कासिमाबाद जे इलाइक़े में हैदराबाद ऐं गफ़ार चांडियो ऐं असांजो इक़बाल जतोई साहब असां सां मौजूदु आहिनि ऐं हीअ जेका मछ कचहरी उन्हनि जे मेज़बानी हेठि थी रही आहे हितां जे इलाइक़े वासियुनि मौज़ज़ीन जी शिरकत आहे सुघड़ बि मौजूदु आहिनि हाणे वरी सुघड़नि ॾे अचूं कचहरी हुजे ऐं गुझारत न हुजे त ॼण उहा कचहरी अधूरी आहे असां सां याकूब जागीराणी वेठो आहे याकूब जागीराणी गुजारत ॾींदो हेॾां संगत वेठी अथसि अकबर वेठो आहे उतरादी वेठो आहे याकूब साईं बिस्मिल्लाह ॿिनि माल जन में पखी नार नाले कंहिं पोख जी कई कंहिं पोख जी कई हा सुर ससुई साईं पोख में थी वञे पोख में वेंदी पखी में वेंदी साईं नाले में वेंदी ॿिनि माल जन में पखी नार नाले कंहिं पोख जी साईं कच्ची कच्ची पक्की पोख जी चवे थी पोख जी का निसरी चवे थी पोख जी का साई पोख जी का लूणी मरे मरे वाह वाह हा वाह साईं वाह बीजल भञी विधी आहे वाह खोल कर सरे गुजारत सिधी कर बाबा सिधी सुर कर ससुई हा सिधी कर सुर ससुई आहे साईं जी चवे पई त ॿिनि माल जन में पखी नार नाले कंहिं पोख जी ॿिनि माल जन में ॿिनि ॿधणनि में ॿधण ॿिनि माल जन में पखी हेड़ो ॿिनि माल जन में पखी नार नाले हूर हूर ॿिनि माल जन में पखी नार नाले कंहिं पोख जी हिन ॿंधणनि में हेड़ी हूर कंहिं लोड़ी वाह 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 अली गुल रिंद में वेठो आहे अली गुल हा गुजारत जो सिलसिलो अचे फ़क़ीराणो आयो में अदा उमर उथी कर हाकी माण्हू त मुंहुं मारुई कपिड़े जी बचे बचे कपड़े जी से लोई लुंगी कपड़े जी वट कपड़े जी बचे बचे हा उतरादी बचे फ़क़ीराणो आयो में फ़क़ीराणो आयो में अदा उमर उथी कर हाकी माण्हू त मुंहुं मारुई कपिड़े जी कपिड़े जी जोड़ी कपड़े जी जोड़ी बचे सही कपड़े जी जोड़ी बचे मुंहिंजा बाबा सुबती कपड़े जी मेरी अच्छी कपड़े जी चादर कपड़े जी बचे कपड़े जी पुठ कपड़े जी बचे कपड़े जी धोती कपड़े जी बचे बचे अमन अली बचे लंगोटी कपड़े जी उबती सुबती कपड़े जी बचे बचे सरदार चांडिया बचे गुजारत भी वही हा बीजी वई साईं हाणे अली गुल रिंद गुजारत ॾिनी आहे जी त चए थो त अदा उमर फ़क़ीराणो आयुमि चई फ़क़ीराणो आयुमि अदा उमर उथी करे हाकी माण्हू त मुंहुं मारुई कपिड़े जी साईं हाणे अकबर खान फ़क़ीराणो अथई औकात हाकी माण्हू अथई ऐलान कपिड़े जी अथई पहराई हाणे साईं चई त अदा उमर फ़क़ीराणो आयुमि अदा उमर उथी कर हाकी माण्हू त मुंहुं मारुई कपिड़े जी चई औकात आयुमि त उथी कर ऐलान त मुंहुं मारुई पहराई वाह 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 तो ओ होशियार थई ओ होशियार अथई ओ होशियार थई हा तू वण जो कर ओ होशियार अथई हा हू खाड़ी अथई ॻाढ़ी अथई बचे शहर अथई झल अथई मंगसी अथई बचे हा सखर अथई रोहड़ी अथई बचे ओ हूअ रोहड़ी अथई हा हू मटियारी अथई बचे न शहर अथई ओ होशियार थई ओ हू खारो अथई हा खारो अथई घारो अथई ठठो अथई बचे थी सिजावल अथई चूअर अथई जमाली अथई हा ओ बचे हा हू शहर अथई हा ओ हो झटपट अथई अञा बचे सही ओ ॾिड़ो अथई बचे थी ओ ॾिड़ा अथई हू शहर अथई सही गुजारत कंजी ओ आहे होशियार थई तू वण जो कर तूं वण जो कर हा सही वण जो तूं तार कर डार कर हा हिते वाह, वाह। वाह कर वाह डार कर कर। वाह कर वाह कर
वाह वाह हाँ असीं कुआड़ो भञी वियो हा साईं कुआड़े जो कमाल आहे राणो जॾहिं मूमल वटि वञी पहुतो जी त बानी सां मिलियो त बानी थी राणे खे सम्झायसि चवेसि थी त ओ हू शहर अथई वाह तूं वण जो करे चएसि थी ओ हू कंध कोटनि ते अथई वाह वाह तूं टारो कर वाह सही वाह तूं न मर सुखड़नि खां वरी कुझु शाइरी ॿाइरी बि ॿुधूं ऐं पंहिंजो अली गुल छा थो ॿुधाई वाह साईं बिल्कुलु मां ॿुधायां थो सभु सॼी संगत खे ज़ातियुनि में ॿुधाई साईं बिल्कुलु ॿुधायूं था जी। पर अवल असां थोरी पंहिंजी आजियां करायूं बिस्मिल्लाह हा न ज़ाहिरी करायूं बिस्मिल्लाह हा न बिस्मिल्लाह चए थो त सजणनि जो सिक सां मां कयां थो आजियां जो इज़हार मुंहिंजो नालो अली गुल ज़ात जो रिंदो आहियां सुखड़नि में शुमार शहर मुंहिंजो कोटड़ी अथव बबर चौक ते आ वण जो वापार ही महिमान त मुंहिंजा मथे जा मोड़ आहिनि इज़त ॾींदुनि सरदार कुर्ब करे आया मूं किने ते मोहबत सां हीअ मन ठार अलाह इज़त बश खे ॾींदो हिननि खे रब सतार दाद दोस्तनि ॾिनो अची हिमत सां हेकार थी वई हिते ॾाढा कुर्ब मुंहिंजे जा करार पोइ यार बशकींदी बशकण हार इज़त इन्हनि खे वाह वाह इन्हनि खे वाह साईं वाह अली गुल ज़बरदस्त महफ़िल खे मचाए छॾी वरी जेकॾहिं संगत इजाज़त ॾिए त सुघड़नि खे बि ॿुधोसीं शेरो शाइरी ॿुधीसीं उस्ताद बरकत फ़क़ीर असां सां वेठो आहे हुन खां कलाम ॿुधूं संगत इजाज़त आहे उस्ताद बिस्मिल्लाह छा था ॿुधायो साईं मुंहिंजी ॾाढी जो लोकगीत आहे उहो वाह वाह माई भागी जो साईं वाह वाह बिस्मिल्लाह के तूं अची का फलो मूं वटि थियो महिमान सचल सारे साथ जो हो आर्याणी अगवान सचल सारे साथ जो हो आर्याणी अगवान मौला मेहरबान निधर निमाणी ते थियो बारो चो आयो अला बारो चो आयो अला ओ कोहारो आयो वो रब मेली वो अल्लाह भेनर मुझो कोहारो आयो अला भेनर मुझो बारो चो आयो अला बारो चो आयो अला कोहारो आयो अला ओ बारो चो आयो वो रब मेली वो अल्लाह भेनर मुझो कोहारो आयो अला डीजल मुझो बारो चो आयो सुकावण सावा थिया सुकावण सावा थिया हो आया बाग धनी वो रब मेली वो अल्लाह भेनर मुझो कोहारो आयो अल्लाह डीजल मुझो बारो चो आयो
आऊं अहां जी आहियां आऊं अहां जी आहियां ओ हमेशा बांधी वो रब मेले बोला पिनर मुझो कोहारो आयो अला जिजल मुझो बारो चो आयो बारो चो आयो अला कोहारो आयो अला हो बारो चो आयो रब मेरी अला पिनर मुझो कोहारो आयो अला डीजल मुझो बारो चो आयो मुँह अहां सा कोन क्यो मुँह अहां सा कोन क्यो ओछनण खातर संग वरब मेली ओला पिनर मुझो कोहारो आयो अला पिनर मुझो बारो चो आयो बारो चो आयो अला कोहारो आयो अला हो बारो चो आयो रब मेली ओला पिनर मुझो कोहारो आयो अला डीजल मुझो बारो चो आयो वाह वाह उस्ताद बरकत फ़कीर माई भागी जो कलाम ॿुधायो ज़बरदस्त। नाज़रीन, हैदराबाद जे कासमाबाद वारे इलाइक़े में मौजूदु आहियूं ऐं हीअ असांजे सिंध कचहरी जो जेको सिलसिलो आहे उन में उस्ताद बरकत फ़कीर सुगड़ ऐं कासमाबाद जा मुख़्तलिफ़ मुअज़्ज़िज़ीन मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां तालुक़ रखंदड़ हिते मौजूदु हुआ। असां ॿुधोसीं ऐं कोशिशि कंदासीं त ईंदड़ हफ़्ते जेको प्रोग्राम थिए उहो बि हिन इलाइक़े में हिननि ई सुगड़नि सां ऐं हिननि ई रहवासियुनि सां कजे। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणींदे पवंदो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हिकिड़ो खे ॾींदा इजाज़त। वरी ईंदड़ हफ़्ते हिन ई कचहरी में हिन ई ओताक़ ते अव्हां सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं साथ सलामत, सिंध सलामत।